ठाणे ऐं मीरपुर साकरो थाणे जो वधीक हिकु एहलकार कोरोना में मुब्तला निकितो आहे। सभिनी मुतासिर माण्हुनि खे आइसोलेट पिणु कयो वियो आहे। जी नाज़रीन, शिराजी कुटुंब जी हिकु औरत समेत 3 ॼणनि जी कोरोना रिपोर्ट पॉजिटिव अची वई आहे, जॾहिं त ठठे जो हिकु सहाफ़ी बि 2 घर भातियुनि समेत कोरोना वायरस में वठिजी वियो आहे। डिस्ट्रिक्ट जेल जा 2 कैदी ऐं मीरपुर साकरो थाणे जो वधीक हिकु एहलकार बि कोरोना में मुब्तला ॿुधाए पियो वञे। अहम ख़बर आहे नाज़रीन, असां ठठो मां शेयर करे आहियूं त ठठे वेझो ज़िले अंदरि कोरोना जा मक़ामी सतह ते वधीक 12 केस ज़ाहिर थिया आहिनि, जॾहिं त मुतासिरनि जो अंग वधी 34 थी वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, कोरोना वायरस जी तबाहकारियूं मुल्क भर में जारी आहिनि। सिंध अंदरि बि ठठे ज़िले में कोरोना वायरस जा अॼोके ॾींहं में मुक़ामी सतह ते वधीक 12 केस साम्हूं आया आहिनि, जंहिं बाद मुतासिरनि जो अंग वधी करे 34 थी वियो आहे। जी नाज़रीन, अहम ख़बर असां शेयर करे आहियूं ठठे मां, जिते पॉजिटिव अची वई आहे। ठठे जो हिकु सहाफ़ी बि 2 घर भातियुनि समेत कोरोना वायरस में वठिजी वियो आहे। वधीक तफ़सीलनि लाइ राब्तो कयो आहे ठठे मां केटी न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही सां। जी महबूब, अपडेट कजो। जी अफ़सोसनाक सूरत ठठे में साम्हूं आई आहे। पहिरियों भेरो गुज़र 24 कलाकनि जे दौरान जेके कोरोना वायरस जा केस आहिनि उहे वधीक 12 केस जेके ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ ठठे ज़िले अंदरि कोरोना जे मुतासिरनि जो अंग 34 थी वियो आहे। उन मां जेतोणीकि जेके कुझु सत्यापित थी चुका आहिनि, पर जेका 24 कलाकनि अंदरि पॉज़िटिव केस आया आहिनि उन में ठठे जो सीनियर सहाफ़ी मकली प्रेस क्लब जो जनरल सेक्रेटरी उन सां गॾु उनजी फैमिली जा 2 मेंबर आहिनि उहे पॉज़िटिव अचण खां पोइ मकली प्रेस क्लब जा सभई सहाफ़ी जेके 30 सहाफ़ी आहिनि उहे पाण मुरादो जेको आहे क्वारंटाइन में हलिया विया आहिनि। साॻी रीति ठठे जी शिराज़ी ख़ानदान जेका आहे इंतहाई अहम ख़ानदान आहे, उन जा 3 ॼणा जेके आहिनि उहे कोरोना उन्हनि जी रिपोर्ट पॉज़िटिव आई आहे, जंहिं करे शिराज़ी ख़ानदान में जेका ॿिया फ़र्द आहिनि उन्हनि जे पारां टेस्टूं करायूं पियूं वञनि, जंहिंजी तस्दीक एमपी रियासत शिराज़ी पिणु कई आहे। पंहिंजी वीडियो पैगाम जारी कयो आहे, जंहिंमें संदन फैमिली जे बाबति उन आवाम खे अपील कई आहे त उहे न रुगो दुआ कनि पर घरनि ताईं महदूद रहनि ऐं ईद जे ॾियारे ते उहे घरनि ताईं महदूद थी निमाज़ अदा कनि, छाकाणि जो सूरत ठठे में हाणे ख़राबु थियणु लॻी आहे। उन सां गॾोगॾु 3 जेके कैदी आहिनि उन्हनि जी कोरोना पॉज़िटिव आई आहे। हिकु जेको आहे पुलिस एहलकार मीरपुर साकरे में हिकु केस पॉज़िटिव थियो, जंहिंखां पोइ उन सां क्लोज़ रिलेशनशिप तहत हिकु वधीक कोरोना जी टेस्ट जेका कराई वई, जंहिंखां पोइ उहा बि पॉज़िटिव आई आहे। मजबूरी तौर ते ठठे ज़िले अंदरि हिन वक़्त ताईं जेके कोरोना जा जेके केसिस आहिनि उन्हनि जो अंग वधे पियो ऐं मकरी ते जेका डायग्नोस्टिक लेबोरेटरी आहे उनजो जेको इंचार्ज आहे ख़ासि तौर ते पैथोलॉजिस्ट आहे उनजी ऐं उन सां गॾोगॾु कमु कंदड़ जेका हिकु लेडी हेल्थ वर्कर आहे उन्हनि जी रिपोर्ट बि पॉज़िटिव आई आहे। ईअं ई ठठे ज़िले अंदरि जेका कोरोना जी जेका अंग आहे उहो तेज़ी सां वधी रहियो आहे ऐं 24 कलाकनि अंदरि मकानी मुंतक़िली जा जेके आहिनि उहे 12 केस साम्हूं आया आहिनि, जंहिंखां पोइ सत खाते फौरी तौर ते DC ठठो खे अहिड़े क़िस्म जे लेटर मां उमाने छॾियो आहे ऐं जेके बि क्लोज़ कॉन्टेक्ट आहिनि वेझा तलकार आहिनि उन्हनि खे हिदायत कई वई आहे त उहे पाण मुरादो क्वारंटाइन थी वञनि ऐं टेस्टुनि जो सिलसिलो तेज़ कयो वियो आहे। अॼु साफ़ियुनि जे टेस्टूं वरितियूं कयूं वञनि ऐं ॿिया जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेके जिन माण्हू जेके टेस्टूं पॉज़िटिव आयूं आहिनि उन्हनि जी वेझा जेके तहलकात आहिनि उन्हनि जूं टेस्टूं वरितियूं कयूं वञनि। ईअं ठठे ज़िले अंदरि पहिरियों भेरो जेका वधीक केस साम्हूं आया आहिनि 12 केस 24 कलाकनि अंदरि साम्हूं आया आहिनि ऐं उन खां पोइ ठठे ज़िले अंदरि कोरोना मुतासिरनि जो अंग 34 थी वियो आहे, जेतोणीकि उन मां 10 खां मथे अॻु में जेको आहे उहे नेगेटिव थी चुका आहिनि, पर हिन वक़्तु जेका मौजूदा केसिस आहिनि उन्हनि जो 22 खां मथे अंग आहे जेके मुख़्तलिफ़ होम आइसोलेशन में आहिनि या सरकारी जेके आहिनि एहलकार आहिनि उन्हनि जेको आइसोलेशन वार्डन में मुंतक़िल कयो वियो आहे। बाक़ी सभई माण्हुनि खे जेके पंहिंजे घरनि में आइसोलेट कयो वियो आहे ऐं ठठे ज़िले अंदरि टेस्टुनि जो जेको आहे उहो DC ठठो जे चवण आहे त वधीक टेस्टूं करायूं पियूं वञनि त जीअं जेके उनजा क्लोज़ रिलेशन आहिनि या जिन सां वेझा तलकात आहिनि उन्हनि जे बारे में ख़बर पइजी सघे। MP रियासत शिराज़ी जेका आहे वीडियो पैगाम जारी कयो आहे ऐं अवाम खे अपील कई आहे त उहे घरनि ताईं महदूद थी वञनि, छाकाणि जो सदन घर ख़ानदान में बि कोरोना जा केस ज़ाहिर थिया आहिनि। उन खां पोइ ईद जे मौक़े ते उहे जेके आहिनि एहतियात जी ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कनि ऐं एहतियात कनि। जी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, अवां खे अपडेट कयूं पिया। ठठे ज़िले में 24 कलाकनि दौरान वधीक अॼु 12 केसिस कोरोना जा साम्हूं आया आहिनि। मुतासिरनि में सीनियर सहाफ़ी, क़ैदी, इस्पताल अमलो ऐं शिराज़ी कुटुंब शामिल आहे।